लौंग फकीर मुराद किथे बाबा साईं मुराद भाणो खणण शहर वियो आहे। लौंग फकीर तव्हां हिते मूं वटि आहियो, पाण खे त ख़ुशि था सम्झो न। जी आहे साहब साईं, घणनि ॿारनि खां दिलि हल्की थी वई आहे। पीर करामत खे ख़ुशि करण लाइ मूंखे हर वक़्तु फिक्र हूंदो मोचड़नि खाइण जो या मोचड़नि हणण जो। मां त करामत साईं जी दिलि खे ख़ुशि करण जे लाइ ज़बान ते हरू भरू इहो लफ़्ज़ आणींदोसि त मां मोचड़ा कंहिंखे हणां। हाणे को बि फिक्र न आहे, बेफ़िक्र आहियां। न लौंग, तूं हींअर बि कूड़ थो ॻाल्हाईं, तोखे फिक्र आहे। तुंहिंजो दिमाग़ किथे आहे त दिलि किथे आहे। तो पाण खे पको न कयो आहे, पर अंदरों अंदर ॻरियल आहीं। उन सुकल काठ जीअं जेको ॿाहिरां त मज़बूत हूंदो आहे, पर अंदरां उॾही खाधल हूंदो आहे। चाचे करामत जेके तोसां कलूर कया आहिनि, उनखे ॼाणी वाणी तूं नज़र अंदाज़ थो करी, पर तोसां थियल नाइंसाफ़ियुनि जो नक्श मुंहिंजे दिमाग़ ते चिटियल आहे। एहसान साईं, यादि त मूंखे आहे, कीअं विसारींदुसि मां पंहिंजे अंदर जा सूर। पोइ लौंग, तो उन्हनि ॾींहंनि में छो न आवाज़ उथारी, छो न एहतजाज कई पीर करामत जे ख़िलाफ़। जॾहिं हुन तुंहिंजी भेण सुखा खां पोइ तुंहिंजी मंग ते ज़ुल्म कयो, तोखे बेवस लाचार कयो, तुंहिंजी मंग रेशम ते ज़ुल्म करे ज़ोरी ज़ाल बणाए क़ैद करे छॾियो, उन वक़्तु तूं ख़ामोश छो रहे? चाचे करामत जे कहर खे छो सहंदो रहे? छो लौंग फकीर छो? इन्हीअ जे करे जो चाचे करामत तोखे खलीफ़े जो ताज पारायो, फकीरीअ जो लक़ब ॾिनो, इन्हीअ ख़ुशीअ में तूं ख़ुशि हुएं? न एहसान साईं, ये खलीफ़े वारा लक़ब त मुंहिंजे लाइ लूण मिसल हुया, जेको लूण पीर करामत साईं मुंहिंजे फटनि मथां बुरकींदो हो। दर्द एॾो मिलियो जो कंहिंखे चई न सघियुसि। पंहिंजी मासात रेशम खां सवाइ किथे रही न सघियुसि। मूं बेवस में एतिरी हिम्मत बि न हुई जो बागुअ जे अॻियां वात खोलिया। मूं में छा, इहा हिम्मत त कंहिं में कान्हे। इहा जेका थोरी हिम्मत थी आहे, इहा तव्हां कई आहे ऐं असांखे बि करे ॾेखारी आहे। अॼु तव्हांजे हथतुनि जे करे ॻोठ जे माण्हुनि में बि पीर करामत जे ख़िलाफ़ आवाज़ उथाइण जी हिम्मत पैदा थी आहे। एहसान साईं, रेशम वेचारी ॾाढी ॾुखी आहे। हुन मूंखे हुनखे ॼाणी वाणी विसारे छॾियो त मुंहिंजो ई रेशम जो को माज़ी बि आहे। लौंग, मोहबत ऐं माज़ी विसरंदी न आहे, भली केतिरो बि वक़्तु गुज़री वञे, यादि रहंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुराद इन ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी थी त तूं सुधरी वियो आहीं, जो पीर करामत जे कुधनि कमनि खे छॾे पीर एहसान जो साथ ॾिनो अथई। हा यार हाशिम, पीर एहसान साईं जो एहसान आहे, जे मुंहिंजे हथ मूं हथियार खसे कोडर ॾिनी, महिनत जी मानी खाइण जो सबक़ सेखारियो आहे, हराम ऐं हिलाल जी अहमियत सम्झाई आहे। न त पीर करामत हथ में हथियार ॾेई माण्हुनि जो खून वहाइण सेखारियो हो। मुराद, तुंहिंजी हाणे पनाह पीर एहसान वटि आहे, जेको हक़ ऐं सच जी राह जो राही आहे। ऐं हा, उन जे हक़ ऐं सच जे रस्ते ते हलंदे इहो साबित करे ॾेखारजांइ त को बि मां जे पेटा ॾोहारी नाहे निकिरंदो। असांखे हथनि में हथियार ॾेई इहो पीर करामत इंतिहा पसंद हो ऐं आहे, इहो असां साबित कंदासीं। ऐं उन्हनि खे बि पासे करण जी हिदायत कंदासीं जेके भटकियल आहिनि, ऐं उन्हनि खे इहो ॿुधाईंदासीं त नबूअ जहिड़ा कमदार ऐं पीर करामत जहिड़ा कहारी कारखाना आहिनि, जेके शरीफ़ माण्हुनि जी शराफ़त खे कपे कोरे उन्हनि खे ॾोहारी बणाईंदा आहिनि। हाशिम भाउ सही थो चवे, जेकॾहिं अहिड़नि शैताननि जे शिर खां बचंदा त पोइ
प्रीत न छिनंदा पाण चङो हैदर हैदर चङो हेदर हेदर हैदर हैदर अनवर साईं हाणे पाण खे अकेलो न समझो। फिरदौस बेगम आप पाण खे अकेलो किथे थो सम्झां? तव्हांजो साथ मूंसां आहे त ॼण सॼी काइनात ई मूंसां गॾु आहे। अच्छा साईं मां काइनात न आहियां, मां फिरदौस आहियां। मूं इहो पे चयो त भा सारंग हाणे पंहिंजी तालीम मुकमल करे अचे पियो। तव्हां हाणे अकेला न हूंदो, सारंग बि तव्हां सां ॿनी ॿार संभालण में मदद कंदो। फिरदौस बेगम सारंग तालीम हासिल करे इंजीनियरिंग जी डिग्री वठी मोटी अची रहियो आहे। हाणे आउं हुनखे चवां तूं ॿनी ॿार संभाल, वाह जी ॻाल्हि कई अथई। सफ़ा अजीब ख़बरूं पई करी फिरदौस बेगम। छाजी अजीब ख़बर आहे? हाशिमी दिलावर भी सरदार जी जमीन संभालीन था न, ऐं तव्हां अकेला हूंदो, सारंग जो साथ तव्हां सां मिली पवंदो। अनवर साईं ॿ त ॿार हारनि नारनि खे संभाले वेठो हूंदो ऐं तव्हांखे सहारो मिली पवंदो। कुछ टेंशन तव्हांजा ख़त्म थी वेंदा ऐं तव्हांखे आराम भी मिली वेंदो। आराम वरी कहिड़ो फिरदौस बेगम, आराम त हुई क़बर में मिलंदो आहे। अल्लाह से ख़ैर कंदो अनवर साईं, अल्लाह से तव्हांखे वॾी हयाती ॾे। ऐं अल्लाह साईं खां मुंहिंजी हमेशह दुआ आहे तव्हां हमेशह मुस्कुराईंदा रहो। सच थी चवीं फिरदौस बेगम, मौत बरक आहे पर इंसान आयो आहे त हुनखे वञणो बि आहे। फिरदौस बेगम जे सारंग बनी संभालण में मुंहिंजो साथ ॾींदो त मूंखे ख़ुशी थींदी। हाणे हीअं कयो, अव्हां विहो, मां अव्हांजे लाइ मानी लॻरायां, पोइ गॾिजी था खाऊं, ठीकु आहे? हा फिरदौस बेगम, मूंखे बजल जो सवेरे बुख लगी आ, मानी लग रहा है तो गज्जी खाऊं। मासी बसरा आई जा केर आया पर इहो ॻाल्हि त मूंखे छॾ घणनि ॻाल्हियुनि मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए लऊं फकीर त पीर अहसान कहिड़ो पीड़ो पढ़ी जो असली पार्टी मटाए छॾियई। मां सम्झां थी पीर अहसान खीसा भरे छॾियई दौलत सां, जंहिंजे करे तूं पासो मटाए मूंखे सभु ख़बर आहे। मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया, मुंहिंजे फ़क़ीरनि मूंखे ॿुधायो त तूं पीर अहसान वटि रही रही असली हाणे बेदिलियो थी पियो आहे त किथे आहे? चई सच थी मासी बसरा, शैतान सां रहण में वॾो मज़ो आहे। हर वक़्तु शैतानीगिरी करे असां वक़्तु गुज़ारींदा हुआसीं। कंहिं वक़्तु त मोजड़ा हणंदा हुआसीं, कंहिं वक़्तु खाई ईंदा हुआसीं। मासी बसरा, पीर अहसान वारे जन्नत वारे घर में त मज़ो ई न आहे। ॾे ख़बर, करामत साईं जे दोज़ख वारे घर में तूं त ख़ुशी ई न, तुंहिंजो त मज़े सां थो वक़्तु गुज़रे। मासी बसरा, तूं मूंखे ॾाढो यादि ईंदी। हाणे ठहियो लौंग फ़क़ीर, जे मां तोखे यादि हुजां हा त मूंसां मिलण न अचें, मूंखे विसारे छॾियो थी। हा मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतन, पोइ भली बसरा कचे हुजे जा पके। हा मासी बसरा, सच थी चवी, तुंहिंजा फ़क़ीर भली पिया फिरनि, पर मां पीर करामत साईं सां जेके बि 4 घड़ियूं घारियूं हुन सभु विसारे छॾियूं अथऊं। लौंग फ़क़ीर रेशम खे बि विसारे छॾियो, हुनजो तोखां सवा केरु आहे? तूं हिकिड़ो ई त हुनजो आसरो हुई। मासी बसरा, रेशम कीअं ख़ुशि त आहे न? बेज़ुबान ढोर सदके में कुठल कीअं हूंदो आहे, औरत बि ईअं ई आहे। लौंग परावनि जी ॻाल्हि ॿी हूंदी आहे, पर पंहिंजनि खे विसारणो ॾाढो ॾुखियो हूंदो। जंहिंजो अंदर टुटल हुजे उनजी हयाती कीअं गुज़रंदी हूंदी। छॾ हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे, पर कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ। इन पीर अहसान जो पासो छॾ, जेकॾहिं इन पासे हूंदे न ॾाढो बुछड़ो थींदे, ॾाढो। मुंहिंजे फ़क़ीरनि मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, पोइ मां कचे हुजां या पके, मूंखे सभु ख़बर थी पए पई। मां चवां थी हल हली पीर करामत जा पेर धो, पेरनि ते किरी पएसि, माफ़ करे छॾींदी। मासी बसरा, माफ़ी तूं पंहिंजे गुनाहनि जी वरिती आहे पंहिंजे ख़ालिक खां, जेको मुंहिंजो मालिक आहे।
मां त पंहिंजे हुन मालिक जे दर ते सदाई दुआऊं घुरंदो आहियां त अलाह करे रेशम सदाई ख़ुशि ऐं आबाद हुजे। तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर जॾहिं बि थकिजी पए न त वरी बि अचे पीर करामत जे पेरनि में किरजाए, पोइ तोखे माफ़ करे छॾींदो, पंहिंजो कंदुई। चओ त बसरा कचे हुजे या पकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन, मुंहिंजे फ़क़ीरनि सम्झाए छॾियो आहे पीर करामत खे। तूं दिलि जाए कर। मुझे पुत्र ते चिंडड़ी तो चढ़न, मुझे अॻियां उठन कोड़ा खोले छॾिया। हाशिम दिलावर कहिड़ी ॻाल्हि आहिनि, उन्हनि जो मूंखे ताईं बिलो करे ॾियो। जे करिणो अथव त मुंहिंजनि ज़ख़्मनि जो पलांद वठो, जे न त पोइ तव्हां छुटी करे पंहिंजे लाइ वञो घरे, ऐं पाण ॿिया हमरा घुराए कंदुमि, छॾींदोसि हाणे असुली न। कमदार नबू, उन्हनि हमरा नसारन में हाल कोन हो जो हाशिम वारा हुननि ते हमलो करे आ। असां हुननि सां घटि कोन कंदासीं। हाशिम वारा असां खां बची कोन सघंदा, उन्हनि सां मुड़ुस थी मुंहुं ॾींदासीं। जे पुत त चिंजड़ी तो चढ़न, आउं त चवां थो त ने हाशिम वारनि जो जल्दी विलो कयो त मथे जो सूर मुंहिंजो ख़तम थिए। कमदार नबू, तूं परेशान न थी, असां तुंहिंजे मथे जो सूर ई ख़तम करे छॾींदासीं। असां आहियूं न। मुंहिंजे पुट ते चिंजड़ी तो चढ़न, वार कयो त मुड़ुस माण्हू थी कजो, गुसजो न। जे गुसजी वियो न उतां पंजे असुर जा असुरो लाहे छॾिजो। तूं दिलि छा कर नबू कमदार, असीं वेठा आहियूं न। दिलावर ऐं हाशिम में एतिरी थूम ई न आहे जो असांखे ख़तम करे सघनि। होशियारी कजो, गुसजो न, ये न त पोइ मुंहिंजे पुट ते चिंजड़ी तो चढ़न। अनवर साईं का खबर केर आयो आ? मुंहिंजो भाउ सारंग आयो आहे। ओ वाह, सारंग आयो। अच्छा सारंग, अच्छा शाला सारंग, अचवे अचवे। तुंहिंजी तालीम मुकमल थी वई सारंग? कमाल आहे यार, अचण जो इतला ॾियां त तोखे एयरपोर्ट ते वठण अचां। अदा जेकॾहिं इतला ॾियां थी सरप्राइज़ रहिजी वञा, ऐं मां पंहिंजी भेण खे सरप्राइज़ ॾियण पियो चाहियां। यार सारंग, अचण जी सरप्राइज़ तूं पंहिंजी भेण खे ॾियां, मूंखे त घटि में घटि ॿुधायां त आउं तोखे वठण अचां। अनवर साईं, सारंग अव्हांखे इहो ॿुधाइण लाइ आयो आहे ऐं तुंहिंजी ज़मीन पंहिंजी ज़िम्मेवारी ते संभालींदो। तव्हांखे हाणे आराम करण जी ज़रूरत आहे। फिरदौस बेगम, सारंग इन लाइ तालीम हासिल न कई आहे त मोटी अची मुंहिंजूं ज़मीनूं संभाले। हुन इंजीनियरिंग जी डिग्री हासिल कई आहे, हुन अहिड़ी का बि डिग्री हासिल न आहे कई। अदा अनवर, ज़मीन असांजी माउ आहे ऐं माउ खे संभालण लाइ का बि डिग्री न आहे हूंदी, ऐं मां अव्हांजी ज़मीन दिलि सां संभालींदुसि। अदा अनवर। अनवर साईं, जॾहिं भाउ सारंग हर ज़िम्मेवारी संभालण लाइ तयार आहे त पोइ तव्हां इनकार छो था कयो? फिरदौस बेगम, मां बिल्कुल भी इनकार कोन थो कयां, पर आउं सारंग खे सिर्फ इहो समझाइण थो चाहियां त ॻोठ जो माहौल शहर जे माहौल खां बिल्कुल मुख़्तलिफ़ आहे। ऐं तोखे ख़बर आहे त मुंहिंजी ज़मीन ते मुंहिंजो पीर करामत सां तकरार हली रहियो आहे, ऐं उन तकरार खे मुंहुं ॾियण ॾाढो ॾुखियो आहे। मुंहुं ॾींदासीं इन तकरार खे। ईअं तव्हांजी ज़मीन पीर करामत जे हवाले कोन कंदासीं असां, ऐं उन्हनि कब्ज़ा खुरनि खे ज़मीन ते पेर खुड़न कोन ॾींदासीं असां। मुर्शिद साईं, अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजे पेट में ख़बर पई आहे, ॿाहिरि कढासीं न त फाटी पवंदो। कहिड़ी ख़बर आहे कबूतर? इहो वॾेरो अनवर, उनजो सालो इहो सारंगड़ो आयो अथई। ॿुधण में इहो आयो आहे त वॾेरे अनवर इन सारंगड़े खे बनी संभालण जो चयो आहे। भली अनवर कंहिंखे बि ज़मीन संभालना ॾे कबूतर, पर हाणे अनवर खे न आहे छॾिणो। हाणे हुनजे ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा थी विया आहिनि, हाणे हुन सां मलाखड़ो करणो आहे, मौत जो मलाखड़ो। मुर्शिद साईं, मुंहिंजे त पुट ते चिंजड़ी तो चढ़न, अनवर ते हाणे अहिड़ो त हमलो कंदासूं जो अनवर ज़मीन ते जेके आबाद रहनि था माण्हू, उन्हनि माण्हुनि जा आखे राब्ता आहे पट कंदासूं ऐं उन्हनि खे कटे कुटे ढेर करे छॾींदासूं। हाणे उन्हनि खे घणी छूट कोन ॾींदासूं, जे ॾिनीसूं न असांजे लाइ ख़तरो थी वेंदा। कमदार नबो,
मां नथो चाहियां त मुंहिंजे लाइ वधीक मसइला पैदा थियनि ऐं मां ॾींहों ॾींहुं बदनाम थींदो वञा। इहा वॾेरे अनवर जी ज़मीन कच्चे जी सरकारी ज़मीन आहे, जिते वॾेरे अनवर जा हमदर्द ऐं हारी आबाद आहिनि। उन्हनि जे घरनि खे ठाहिण वारो तरीक़ो सरकारी हूंदो। वाह मुर्शिद वाह, तव्हांजो दिमाग़ ए बादाम खाईंदा या पिस्ता। पहिरियां ऐलान ये सरकारी लाहौडनि ते थींदा, जेकर उन्हनि ते न थिया जे तव्हांजा जेके ट्रैक्टर आहिनि न इन्हनि खे भितुनि खे भोरा भोरा पाणी ट्रैक्टर कंदा। वाह वाह थी वई। हा ईअं ई थींदो। कबूतर उन्हनि खे टेजारबो पर सरकारी तरीक़े सां, ऐं मारबो त पंहिंजे तरीक़े सां, जीअं उन्हनि जो रत कुत्ता बि न चटनि। मुर्शिद साईं, मुंहिंजे त बुत ते टिंडड़ी थी चढ़ंदई। इहा अगराई ऐं पाण न कमदार कंदो। हुनजे माण्हुनि खे कटे मारे ढेर करे छॾींदासूं। मुर्शिद साईं, मां नबू कमदार सां गॾु हूंदुसि, ही ज़मीन तां गोलियूं हलाईंदो। ऐं आऊं आसमान ताईं उॾामी रुगो ईअं ठुंगा पियो हणंदसि। गुटकऊं गुटकऊं को मैदान ते न रहंदो, ईअं ठुंगनि सां अखियूं कढी विझंदो। साॾ खिन में ठुंगा हणंदोसि न, पोइ ज़िंदा ई न बचंदो। सभु ख़तम। मुर्शिद ज़िंदाबाद। नबू कमदार आ छड़ो कबूतर। तूं न ॻाल्हाई तो सच पुछी त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थी चढ़े। दिलार, असां हिन धरतीअ जा धनार आहियूं। हिन धरतीअ जे ऋण पट खे वेज ॾेई उन मां अनो पाईंदा आहियूं, खेड़े खाईंदा आहियूं। पोइ बि झेड़ा अची असांजी गिचीअ में छो था पवनि? पाण त कॾहिं बि झेड़ो चाहियो ई कोन्हे। पोइ असांजी किस्मत एॾी ख़राब छो आहे? असांखे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तरीक़े सां गुज़ारण जो हक़ छो न आहे? हाशिम भाउ, असां जे ॻोठ जे आसपास रहूं था न, उनमें जहालत जो अंधेरो आहे ऐं असांजी इहा ई बदकिस्मती आहे। ऐं इहा जहालत हिननि झेड़नि जो बुनियाद आहे। पाण खे ॾाढो ऐं ॿियनि खे हीणो सम्झण, उन्हनि जे हक़नि ते धाड़ो हणण। कमदार, नबू, शरीफ, बंगुल ऐं पीर करामत, इन्हनि माण्हुनि ऐं इन्हनि जी कुंद नज़रुनि हिन अमन अमान खे ख़राब कयो आहे। मुंहिंजा भाउ, आख़िर केसि ताईं दिलावर, केसि ताईं असांजी सिंध खे लूटींदा रहंदा? असांजे ॿारनि खे बाहियूं ॾेई तबाह कंदा रहंदा? ओसी ताईं मुंहिंजा भाउ, जेसी ताईं कमदार, नबू, हाजी शरीफ, ये बवेड़ाऊ माण्हू पीर करामत जी चमचागिरी कंदा वतंदा, तेसी ताईं हाशिम भाउ हिन सिंध जी ॿाराड़ी वसंदी कोन। जेसी ताईं इहे माण्हू हिन धरतीअ ते ज़िंदा। पर असां पंहिंजनि ऐं पंहिंजनि आसपास वारनि ॻोठनि खे ईअं बर्बाद थियण कोन ॾींदासीं। दिलावर, इहो अॼु मूंसां वाइदो कर। चवी छा थी? असल क्यों थी छा? को करे ग़लतियूं वरी ॿियो थी अहिड़ियूं ॻाल्हियूं करे। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। तूं आज़ाद क़बर ते वञण खां पोइ थींदी आहे मता दिमाग़ ख़राब थियो हुजे। पोइ मूंखे मारे छॾियो। अहिड़ी ज़िंदगीअ खां त मूंखे मौत क़बूल आहे। महिल आई त मौत बि ॾींदोसांइ, पर तुंहिंजे मर्ज़ीअ सां तोखे मौत हरगिज़ न मिलंदो। छो त
त हिते मुंहिंजी मर्ज़ी हलंदी आहे पीर करामत जी मर्ज़ी माई बसरा अच मथे चढ़ी इने लिखी छो बीठी आहे हिनखे सम्झाए त मुंहिंजो चयो करे नूर विञाए छॾींदोसांइ त तंहिं हावेलीअ दीवारुनि सां मथा टकराईंदी ॿाहिरि निकिरण जी माट ई न मिलंदई हेॾी ज़िंदगी गुज़ारी केॾो अरसो मुर्शिद साईं सां गॾु गुज़ारियो थी पोइ बि हिन शख़्स खे तूं सुञाणे न सघी साईं तूं हरू भरू छो थी पाण खे वेल में विझे इहो मुर्शिद साईं तोखे ईअं आज़ाद कोन कंदो माई बसरा मां आज़ादी न पर मां तो हुनखां मौत थी घुरां मौत ऐं रोज़ सुॾकी सुॾकी साह खणा उन खां त बहितर आहे त मां मरी वञा माई बसरा तूं हिकिड़ो कमु कर मूंखे ज़हर आणे ॾे त मां ज़हर पी मां मरी वञा न साईं न मूंखां अहिड़ो कमु न पुॼे मूंखां अहिड़ो कमु साईं चुप करे वञो भितनि खे बि कन थींदा आहिनि जे मुर्शिद साईं ॿुधी वरितो त मूंखे हिकिड़ो पल बि हावेलीअ में रहण कोन ॾींदो साईं मां दर दर जो ठोकरूं खाधियूं मां तोखे बि सलाह ॾींदसि त सब्र सां मुर्शिद साईं सां गॾु गुज़ार जे हितां ॿाहिरि निकितीअ न त रुली वेंदी साईं माई बसरा तॾहिं त मूं तव्हां ससुर खे गॾियो त जीअं मूंखे वॾे